अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां शेर चोर जमाल जा मसला। जीअं हिते खोड़ सारा मसला आहिनि। हिते जो जेको सो लाइट जो सिस्टम सही कोन्हे ऐं मास्टर हिते अचनि कोन था, पढ़ाई कोन था कनि। ऐं जीअं त साइकिल वारो माण्हू मोटरसाइकिल में हलाए, मोटरसाइकिल वारो माण्हू साइकिल में हलाए, घरा गाड़ी वारो अटो 140 रुपया 160 रुपया गरीब माण्हू अटो को आए रुको हिन बात ते रखो मुरी पाड़ फलाणो कोने मोटरसाइकिल कोने हिन कोने चंपो उते ठोके ना कुजाणो अटे जे बारे में चओ ना गरीबन सां ज़ुल्म करो कयो अटे जे बारे में तेल बाबा जीअं त हिते साइकिल वारो माण्हू मोटरसाइकिल में हलाए, मोटरसाइकिल वारो माण्हू मो तो नहीं साइकिल जो अटे जो चओ अटो बाबा वञ महिरबानी इंटरव्यू करे वञ। केड़ो इंटरव्यू वञ बाबा इंटरव्यू जी गटर पलटन पिया ऐं हिते तो मार मथे मारो कारो अटे जी गाली जो तो करिए आंखे ते माल पानी मिले तो हणो वात में माटी बैठायो इंटरव्यू बाबा इंटरव्यू पे हले यार इंटरव्यू पे हले हक सच न था को गरीबन जा एडो जुल्म गरीबन जा बच्चा भूखन में मरन हां तेल 200 तन जी पेतो तो असा कयो गरीबन असा मथा पटो किना वजो हक सच न था को रुगो रुशिवत घोर माल वठो खायो गाला थोरो वञ बाबा वञ चवण वञ बाबा जी तो लाइट अचे कोनी हिते सही पलका हलन नथा माण्हू एसिल लाइट भूख में निंड के खाई थी अटे जी गाल लगा करो कखे निंड आई थी बाबा तू हां वञ जान छड इंटरव्यू को तो कर अरे मत तू गला नाज़रीन हे जेको भी तवा के बुधाय पियो आऊं तवा के बुधाया तो खुदा जो कसम मुजो ही आवाज परे तई पुजायो मानुन के अटो कोन मिले गरीब मानु बच्चा भूखन में पे मरन अल्लाह जे नाले रसूल के मनो अटो सस्तो कयो भले अटो सस्तो कयो।